बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बुलंदर सलवात अल्हम्दुलिल्लाह रोजी में बरकत अता फरमाए। खुदा तवसा सभी दुआओं कबूल फरमाए। तमाम दुआओं की कबूलियत वास्ते सलावत। मुख्तसर टाइम नाले लिखाने जिला रोखाबाद में असांजा बेहतरीन करण वारा पाकिस्तान की मशहूर शख्सियत जो मां ये चवां वारिस पढ़ने वालों हैदर गदास मुकामात में पढ़ता है। मुकामात में सजा मेहमान भी मौजूद हैं। बस मुख्तसर टाइम में मां भी ड्यूटी जहाँ तवज्जो है बाबा। हदीस कुदसी उन हदीस के चवंदा आहिनि जेको कुरान खां अलावा खुदा कलाम कयो हुजे। कुरान में अल्लाह कयो कि कुरान आयतों यो कलाम आ जो रसूल सां खुदा कयो आ पर कुरान जे ज़रिए न इए ॻाल्हायो अथई उनखे हदीस कुदसी चवंदा आहिनि। खुदा जो आवाज़ तो अचे या अहमद अरसलतो अली इब्न अबी तालिब तवज्जो है बाबा। अल्लाह फरमाए तो मुझा हबीब ओ मुझा सोना रसूल ओ मुझा प्यारा रसूल ओ मुझे चादर वेण वारा रसूल। अल्लाह फरमाए तो ओ मुझा सोना रसूल मां अली के मोकलियो हर एक जो मुश्किल कुशा बनाए। तवज्जो बाबा अली के मोकलियो हर नबी जो मुश्किल कुशा बनाए। लेकिन अली हर नबी जी मदद लिकी कंदो तो जी मदद लिकी भी कंदो ज़ाहिरी भी कंदो। कंहिंजे लाइ चवे तो खुदा मां को चवां उन जे लाइ अल्लाह फरमाए तो जंहिंखां तूं असां मदद पिया वठूं उन जे लाइ खुदा फरमाए तो मुंहिंजा हबीब अली हर नबी जी मदद कंदो हर नबी जी लिकी मदद कंदो। लेकिन तुंहिंजी ज़ाहिरी भी कंदो तुंहिंजी लिकी भी कंदो। हम मालूम थियो त नबियुनि जो मुश्किल कुशा अली आहे। तवज्जो नबियुनि जो मुश्किल कुशा अली आहे। वलियुनि जो मुश्किल कुशा अली आहे। वतबो तो सॼो कम मुश्किल कुशा अली आहे। मां चवां जेको नबियुनि जो मुश्किल कुशा आहे उहो असां गुनाहगार शिया ने हैदर करार जो मुश्किल कुशा शिया ने हैदर करार। अमीर वाला जंग ज़ाहिरी कूफे के मिंबर ते आया हुकूमत जो वागू संभालियो
अमीर मौला जन अची करे पंहिंजो तारीफ़ करायो आहे बस ये लफ़्ज़ तारीफ़ मौला अमीर जा अमीर मौला जन कूफे जे मिंबर ते अची फरमाईंदो या अय्युहन नास ए कूफे वारो अॼु अचो त अली तव्हांखे पंहिंजो तारीफ़ पाण कराए रसूल पूरी ज़िंदगी मुंहिंजी फज़ीलत ॿुधाई कॾहिं पंहिंजे तहीरा चादर जे हेठियां आणे करे ॿुधायई कॾहिं पंहिंजे बिस्तर ते सुम्हारे ॿुधायई कॾहिं ख़ुम्मे ग़दीर जे मैदान ते हथ बुलंद करे ॾेखारियई रसूल पंहिंजे ज़िंदगीअ में मुंहिंजा फ़ज़ाइल ॿुधाईंदो रहियो अचो त मां तव्हांखे पंहिंजा फ़ज़ाइल पाण ॿुधायां अमीर मौला जन कूफे जे मिंबर ते फरमाईंदा अचो त मां अली तव्हांखे पंहिंजा फ़ज़ाइल मां पाण ॿुधायां अमीर मौला जे मिंबर ते आया फरमाईंदा अय्युहन नास ए इंसानो अचो अचो मां अली तव्हांखे पंहिंजा फ़ज़ाइल ॿुधायां अमीर मौला जे फ़ज़ाइल ॿुधाइण खां पहिरियों फरमाईंदा मूंखे सुञाणो मां अबू तालिब जो पुटु आहियां तवजो मां अबू तालिब जो बचिड़ो आहियां अचो त मां तव्हांखे पंहिंजा फ़ज़ाइल ॿुधायां अमीर मौला जन पहिरियों फ़ज़ाइल जो जुमिलो चयो आहे ए कूफे वारो ओ मूंखे सुञाणो आदम खे हवा सां मिलाइण वारो माली आहे तव्हांजे चुप जो कसम अली जो फ़ज़ाइल पिया हलनि अली पंहिंजा फ़ज़ाइल पाण पिया ॿुधाए अमीर मौला फरमाईंदा ए कूफे वारो आदम खे हवा सां मिलाइण वारो मां अली आहियां नूह जे ॿेड़े खे बचाइण वारो मां अली आहियां यूसुफ खे भाइनि खूह में किरायो यूसुफ खे बचाइण वारो मां अली आहियां ईसा खां गवाही घुरी वई पिंगे में गवाही ॾियण वारो मां अली आहियां अली मौला फरमाईंदा अचो मां ॿुधायां मां केरु आहियां इमाम फरमाईंदो मेराज ते मुस्तफ़ा सां ॻाल्हाइण वारो मां अली आहियां हैदरी फरमाईंदा आदम खे हवा सां मिलाइण वारो मां अली नूह जे ॿेड़े खे बचाइण वारो मां अली ईसा जी गवाही ॾियण वारो मां अली यूसुफ खे भाइनि खूह में किरायो उते बचाइण वारो मां अली ओ मेराज ते घुरायो ख़ुदा ॻाल्हाइण वारो मां अली अली मौला फरमाईंदो मां नबी जो मुश्किल कुझु बस आख़िरी ॻाल्हि मां नबी जो मुश्किल कुझु आहियां अली चयो दावा सां गॾु दलील रवायत लिखे थी हिकु दफ़ो मोहम्मद मुस्तफ़ा जी दरबार आहे या हिकिड़ो जिन आयो आहे रसूल ख़ुदा जी ज़ियारत करण जे लाइ गुफ़्तगू हली रही आहे जिन ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जी या एतिरे में हसनैन जे बाबे जी दरबार में आमद थी आहे जॾहिं जिन ॾिठो रसूल जो ओलो करे चइबो अल्लाह जा नबी मूंखे इन खां बचा चलो छो जॾहिं इन खां बचा फरमाईंदा ही त मुश्किल कुझु आया फरमाईंदा इन खां बचा छो छा ॻाल्हि आहे चए थो मां अॼु जे दौर जो जिन न आहियां मां नूह नबीअ जे दौर जो जिन आहियां चए थो छा थियो चए थो जॾहिं नूह पंहिंजे उम्मत खे ॿेड़े में सवार कयो मां चाहियो त इन जे ॿेड़े खे सोराख़ करे इन जे ॿेड़े खे मां ग़रक़ करे छॾियां उम्मत खे नूह खे पंहिंजे उम्मत समेत ग़रक़ करे छॾियां चए थो मां अञा ॿेड़े जे वेझो पहुतो आहियां या मां ॾिठो आहे ही जवान ज़ाहिर थियो आहे जंहिंजे हथ में तलवार हुई इन तलवार सां मुंहिंजा ॿई हथ कलम करे छॾिया रसूल ख़ुदा जन फरमाईंदा वाक़ई नूह जो ॿेड़ो न बचे हा जेकॾहिं अली न हुजे हा नूह जे ॿेड़े खे बचाइण वारो मुंहिंजो भाउ अली आहे वो अली मस्ती गरीबन जो हमदर्द अली इबादत जी ज़ीनत अली मां ये जवां मदीने जा यतीम जॾहिं ॾिसंदा अली मज़दूरी ते वञे थो अॼु गलियुनि में बीह रहंदा चवंदा अली मोटंदो जेका मज़दूरी मिलंदसि असांखे एॾो घर न खणी वेंदो
कितरा कितरा भी फाकिया हलदा करे सैयदा शिकायत न कई रात जो अनाज फड़ी गरीबन मिस्किन यतीमन जे दरवाजे ते ईंदा कोई पुछंदो हो केर चवंदो मां अल्लाह जो बंदो आहियां कदे अली ये न चयो त मां वक्त जो हाकिम आहियां कदे ये न चए मां सदैन जो बाबो आहियां गरीबन मिस्किन यतीमन खे ॾेई ईंदा मां इएं चवां जेको यतीमन जो ख़्याल कंदो उन अली जे धीअनि खे अहिड़नि ॾिहाड़नि में यतीम कयो वियो जॾहिं धीअर ईद जूं तयारियूं कंदियूं आहिनि ईद वेठी आहे एॾनि ॾिहाड़नि में ईदूं न्याणियूं चवंदियूं आहिनि मां बाबा खां हीअ शइ घुराईंदसि ईद ते मां बाबा खां हीअ शइ वठंदसि मां ईअं चवां जिन ॾिहाड़नि में न्याणियूं ईद जूं तयारियूं कंदियूं आहिनि उन्हनि ॾिहाड़नि में ज़ैनब परदेस में यतीम थी वई उन्हनि ॾिहाड़नि में ज़ैनब परदेस में यतीम थी वई ग़रीबनि जो हमदर्द आली आहे करे ईअं न चए त मां मदद मां कंदो आहियां न मां अल्लाह जो कंदो आहियां ख़बर करे पई आहे जॾहिं अली मौला जी शहादत थी आहे जॾहिं हसनैन बाबा खे दफ़नाए मोटी आया हिकिड़ो रस्ते में आवाज़ ॿुधो हाय मुंहिंजी क़िस्मत जॾहिं हसनैन ॿुधो आहे हाय मुंहिंजी क़िस्मत हुसैन हसन भाउ खे गल लाइ रोई चए थो भाउ क़िस्मत खे रोंदा सारो ओ ईद वेंदी आहे ज़ैनब परदेस में यतीम थी मानो कर बाबा ईद वेंदी आहे ज़ैनब परदेस में यतीम थी वई आहे किस्मत खे रोंदा सारो हल त ॾिसो केरु आहे जेको किस्मत खे रोए थो भई शहज़ादा आया छा ॾिसण हिकिड़ो नाबीनो आहे जेको मिटीअ में गलतान आहे उनजो सर मौला हसन पंहिंजे ज़ानू ते रखियो आहे चवे तो पंहिंजे किस्मत खे छो पियो रोए चए तो अॼु टियों ॾींहुं आहे न कंहिं पाणी पीआरियो न कंहिं खाधो खारायो इमाम फरमाए थो केरु खाराईंदो हुई चए तो हिकिड़ो जवान ईंदो जेको मूंखे मानी बि खाराईंदो पाणी बि पीआरींदो ईअं प्यार कंदो जीअं मां पंहिंजे बचन सां प्यार कंदी आहे चए तो नालो जॾहिं बि ॿुधो पुछो मां चए तो मां अल्लाह जो बनो आहियां मौला हसन चए तो काई निशानी चए तो जवान बि काई निशानी न आहे लेकिन तुंहिंजो लहजो ऐं उन जवान जो लहजो मिलंदो आहे हसन मौला फरमाईंदा उहो असांजो अमीर बाबा अली हो जंहिंखे उम्मत क़त्ल करे छॾियो ओ ईद वेठी आहे ज़ैनब यतीम थी वई हसनैन यतीम थी वियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन रिज़क़ क़ज़ाही व तस्लीम लिअम्री ही हुयो असांजो क़ाबिल एतिराम मौलाना असीर हुसैन ईमानी साहब जे मजलिस खे ख़िताब कयो हींअर वञा थो मौलाना जो सुना खान ज़ाकिर बैत सैयद हैदर गदा हुसैन शाह मजलिस खे ख़िताब कंदो साईं जन खां बाद में पंजाब जो बहितरीन ज़ाकिर बैत अब्बास रज़ा झंडवी ऑफ पंजाब साईं हैदर खां बाद में मजलिस खे ख़िताब कंदो हींअर वञा थो असांजो क़ाबिल एतिराम